नौशर फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक नौशर फिरोज जो मज़हबी स्कॉलर समाजी शख्सियत मौलवी मोहम्मद यूसुफ हुसैनी 12 ॾींहनि जे नजफ़ अशरफ करबला मौला काज़मीन सामरा जी ज़ियारतुनि खां बैदि पंहिंजे ॾेह पहुची वियो। संदसि जे ॾेह पहुचण ते शहरयार जोखियो, फराज़ मेमन, शहबाज़ जोखियो, रूही मेहदी चांडियो, फराज़ जोखियो, नासिर मेहदी, अली हसन चांडियो ऐं ॿियनि दोस्तनि पारां अजरक, गुलनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तोहफ़ा पेश करे भरपूर आजियां कई वई। उन मौक़े ते मज़हबी स्कॉलर समाजी शख्सियत मौलवी मोहम्मद यूसुफ हुसैनी चांडियो जो चवणु हो त पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि अहबाबनि जो शुक्रियो अदा थो करियां जिन मूंखे पाकिस्तान ॾे पहुचण ते भरपूर इस्तक़बाल करे इज़त बख़्शी। मां सननि जो थोराइतो आहियां ऐं अॻु जीअं दीनी समाजी कमनि में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदुसि।